गौड़ की पसंद जी शादी कंदड़ जोड़े जो तहफ़ुज़ लाइ एहतजाज। उडेरोलाल वासी पसंद जी शादी कंदड़ जोड़े तहफ़ुज़ लाइ एहतजाज कयो आहे। उडेरोलाल वासण औरत यास्मीन डाहिरी ऐं सांगड़ वासी चाकर ख़ान मक्सी मीडिया के ॿुधायो आहे त असांखे माइटनि ऐं ॿासरनि माण्हुनि खां जान जो ख़तरो आहे। औरत यास्मीन डाहिरी ॿुधायो त मुंहिंजी पहिरीं शादी वली मोहम्मद डाहिरी सां थी हुई, जंहिं मां ॿिनि ॿारनि जो औलाद आहे, जेको खेसि ग़लति कमु करण ते मजबूर कंदो हो। हुन चयो त 2022 में अॻूणे मुड़ुस खेसि तलाक ॾिनी, जंहिंखां पोइ आउं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां घरां निकिरी चाकर मक्सी सां पसंद जी शादी कई आहे, जंहिं मां हिकु न्याणी बि आहे, जंहिंजी उमिरि लॻभॻि 2 महीना आहे। यास्मीन डाहिरी इल्ज़ाम हयो त शादी खां पोइ संदसि भाइर ऐं माइट, जिन में लियाकत डाहिरी, मंज़ूर डाहिरी, गुलाम मोहम्मद डाहिरी, इमरान डाहिरी, असद ऐं हमज़ो डाहिरी शामिल आहिनि, जिन ज़िंदगी ज़हर बणाए छॾी आहे। जोड़े जो चवणु हुयो त असां मुसलसल दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। असांखे हर वक़्तु जान जो ख़तरो आहे। मुतासिर जोड़े आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी जवाब ॾियण ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।